खरा शुरू करते हैं बिना किसी बकचोदी। हाँ बस अचां पियो न 2 मिनट में अचां सेकंड खां पोइ फोन पियो कई किथे ईंदो अथऊं। हा बस अचां पियो बस 10 मिनट लॻंदा पुॼां। हाँ गाॾी ते चढ़ंदो सेकंड फोन मथां करी हाणे गाॾी ते चढ़ां माना पोइ फोन कोन खणंदोसि। हाँ सही आहे न। हाँ माना गाॾी ते चढ़ां पियो। ओके ओके छलिया पिया आहियूं क़ुरान। गाॾी वे छा थियो गाॾी छा थी वियो यार छा मसलो आहे यार पलक जो मसलो कोन्हे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अल्लाहु अकबर लानती मुंह में पइजी वियो। साईं छा थियो? कुझु कोन तूं हलियो नी बस गाॾी स्टार्ट कोन थी बाबा कोन थी थिए न कि कहाणे तो वरी वापस मथे अचे थी ई छा वापस आई अची वई न एक्सीलेटर दिए पे ही ॾिस यो एक्सीलेटर न दे सुता थियो कौन मिलियो वरी कौन पण वरी कौन थी पलक चेक कयो अथसि पलक पलक हींअर हाली चेक कयो आहे हाली वरी करे ॾेखारियां ही पलक धूड़ छो पे किथे सर थी हां हणी भला पावर दे दी पावर कौन थी थिए पावर दे पावर पावर चेक कर न तू चेक कर हाणे किक भला खबर पई न पावर अचे पियो नई गाॾी 2022 मॉडल हेर वरितो आहे पावर अचे छा मसलो तो ये कम कोने पापा लांती तू निकरण ही कर ही लगे तो हाल से आगे गर्मी में पगर जी बीठा आहियूं भला ब्रेक हणंदा आहियूं पोइ पोयां गाड़ी बत्ती ॿरंदी आहे हाँ बरंदी है न चेक कर बरंदी आहे भला तेल अथसि तेल सुबह मां भराया आहियो यहाँ चेक कर हल चेक कर बरोबर तेल पाए पो नथी थे तू मस्तरी है न मूं चयमि तूं रोड में बीठो आहीं ऐं ईअं मथे बाबू न मूंखे सलाह जी ज़रूरत कोन्हे तूं निकिरी न कारे वॻे रत छॾियो फिर हाणे वरी सम्झे धंधो कोन्हे ऐं वरी बि तव्हांजी हेल्प कई हेल्प जी ज़रूरत कोन्हे मुंहिंजो बाबो हितां थी निकिर नहीं कर बस चौक खण चौक खण भला चौक बि खयो ही छा मसलो थी वियो आहे यार कपिड़ो कोन हणंदा आहिनि छा मरी पई आहे थोरो ससी मथे कर न तूं परे थी यार चतो थी बीठो अॻे थक ताईं लांदी किथां आयो तूं छड़ियो थियो गाॾी तुंहिंजी स्टार्ट कोन थी पोइ मूं तोखे घुरायो बि हिते अच्छा बुश बनाया बुशन खे छॾ मूं तोखे घुरायो हिते थलो रत मन रत कारो कयो बीठायो ब्रेक हण भला अॻे ब्रेक जो स्टार्ट सां कहिड़ो कमु एयर वाली नली में तेल आने थी ये तेल जी कोनी ये बैटरी जी तू निकल मिस्त्री है मिस्त्री देखो न पो भला ब्रेक पोयूं पुठियों ब्रेक लगे तो बाबा लगे तो को अची मथे में खाधो लांती तू रत छॾियो बीठा हिकिड़ो अॻे कार में काल बि अचे मूंखे तकिड़ो पुॼणो ॿियो तूं अची लांती मथां लॻो गाड़ी वाकई सीधी है खाली टांकी सीधी है कबाड़ी में टांकी वठी आया हूँ छा मसलो है यार चौक भी सही है पेट्रोल भी छो अची मगज खाधो अल्लाह पर लांती है मुंहिंजो दिमाग़ खाई छॾियो आहे हिकिड़ो गर्मी में पगर जी पिया आहियूं गाॾी स्टार्ट नथी सुबुह वारी किकूं में हणो मूंखे केॾा विञणो आहे तूं जिंद छॾ यार सही हाणे के करणो हे थई मूं चयो मैं फेक ते लांती गाॾी हलाईंदो आहे न थलो सुबुह वारी मथो बि हणायो तो मूं सवेरो ॾिठोमि चाबी खुलियलु कोन्हे हेड़ा ते हेड़ा मिंट हिकिड़ो लॻो जो निकिरो मूं बाबा मसलो इहो चाबी वारो ध्यानु ई कोन कयो सही आहे न चाबी वारो ध्यानु कोन कयो हीअ लांती जी मथे में लॻो मथो खाई छॾियां सुबुह वारी इन जे करे मूंखे टेंशन चाबी वारी ॻाल्हि ई यादि कोन पई 400 परे थी न किलोमीटर छॾाण तूं निकिर महिरबानी है ओ इनके बता छॾियो इनके ई मथो खाइदो लांती
अजी माण्हू चाबी पाण कोन खोली चई मूंखे बि